बिछिया ॻोठ गाजी राहू जो ॻोठाणे जे घर ते हथियारबंदनि जी काहा ऐं फुल लुट ख़िलाफ़ ॻोठाणे जे औरतुनि समेत एहतिजाज। पुलिस ते बेएतमादी ज़ाहिर कंदे चयो आहे त हथियारबंदनि पारां फुल लुट करण वारे वाक़े खे 5 ॾींहं थी विया आहिनि, पर पुलिस कख भञी ॿीड़ो न कयो आहे। एहतिजाज बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॻोठाणनि अकबर राहू ऐं संदसि घरवारी ज़ुलेखा राहू चयो त 5 ॾींहं अॻु 4 नामालूम जवाबदारनि असांजे घर में रात जे वक़्तु दाख़िल थी असांखे तशद्दुद करे घर में पियल 50,000 रुपया रोक, लखें रुपयनि जी मालियत जो सोन, हिकु मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया आहिनि। हिकु जवाबदार ख़ुदा बख़्श राहू खे असां सुञातो आहे, बाक़ी 3 हथियारबंदनि नामालूम हुआ। असां वाक़े जी न्यू सैदाबाद थाणे ते NC बि दाख़िल कराई आहे। हिकु जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे, पर उन सां गॾु 3 जवाबदार पुलिस गिरफ़्तार नथी करे। असांजी पुलिस FIR बि दाख़िल नथी करे। SDI जे हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो कयूं था त समूरनि जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे फुर थियल सामान वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।